ऑडियो लीक्स की जांच लाइ जुडिशियल कमीशन पारां जस्टिस काज़ी फायज़ ईसा जी सरबराही में कार्रवाई की शुरुआत। जुडिशियल कमीशन तरफां कार्रवाई पब्लिक करण जो ऐलान। जुडिशियल कमीशन अटॉर्नी जनरल खां समूरन ऑडियोज़ या ट्रांसक्रिप्ट तलब करे वरता। ऑडियोज़ में शामिल समूरन माण्हुनि जा नाला, एड्रेस ऐं राब्ता नंबर्स भी तलब कया विया। अटॉर्नी जनरल के ऑडियोज़ की तस्दीक लाइ लाॻापियल एजेंसी जो तयन करण की हिदायत। जस्टिस काज़ी फायज़ ईसा मूजिब इंक्वायरी कमीशन कंहिं जज खिलाफ का कार्रवाई नाहे करे रहियो ऐं नई कंदो। कमीशन रुगो हक़ीक़तुनि जे तयन लाइ क़ाइम कयो वियो आहे। पीटीआई चेयरमैन इमरान खान ऑडियो लीक्स की जांच लाइ कायम जुडिशियल इंक्वायरी कमीशन के सुप्रीम कोर्ट में चैलेंज करे छडियो। इमरान खान पंहिंजे वकील बाबर ऐवान मार्फत सुप्रीम कोर्ट में दाखिल दरख्वास्त कराई। कानून ऐं इंसाफ तोड़े घरू वज़ारत के धुर बणायो वियो। दरख्वास्त में मौक़िफ़ इख्तियार कियो वियो त चीफ जस्टिस की इजाज़त खां सवाइ जुडिशियल कमीशन नथी जोड़े सघिजे ऐं उन लाइ कंहिं जज के भी नामज़द नथो करे सघिजे। जुडिशियल कमीशन के क़याम वारे नोटिफिकेशन के कलदम करार ॾिनो वञो। सिंध हुकूमत अवाम के रिलीफ फराम करने लाइ कोशिशों करे रही है। सिंध हुकूमत सूबे के 22 लख बोन मुतासरन के घर ठाराए दई रही है। आपाशी खाते शानदार कम करे बोर जो पानी निकाल कयो। इतलात वारे सूबाई वजीर शर्जील इनाम मेमन जो सिंध असेंबली में खिताब। संदसि चवण है त सिंध हुकूमत हारियुनि खे ॿिज लाइ 5-5 हज़ार रुपया फी एकड़ के हिसाब से रक़म ॾिनी। हैदराबाद में भी शहरियुनि खे सिंध हुकूमत मुफ़्त घर तामीर करे ॾेई रही है। जिन सनतकारनि खे बोर दौरान नुक़सान थियो उन्हनि खे टैक्स में रियायत ॾिनी वेंदी। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच शीरीन मज़ारी के आज़ाद करण जो हुक्म ॾेई छॾियो। पीटीआई अॻवान शीरीन मज़ारी की नज़रबंदी ख़िलाफ़ दाख़िल दरख्वास्त की ॿुधणी। अदालत हुक्म ॾिनो त शीरीन मज़ारी कंहिं ॿिए केस में नामज़द नाहे त खेसि आज़ाद कयो वञे। शीरीन मज़ारी डीसी के हल्फी बयान ॾे त हू अॻिते अहिड़ी सरगर्मी में शामिल न थींदी। अदालत की हिदायत। वालरियल कश्मीर में G20 जो तकरारी इजलास कब्जे के कानूनी करार ॾियारण की भारतीय साजिश नाकाम। भारतीय अखबार मूजिब तुर्किया सऊदी अरब मिस्र रजिस्ट्रेशन न कराई। उन खां अॻु चीन तकरारी इलाके में इजलास में शिरकत का इनकार करे चुको। दुनिया के भारत जो असल चेहरो ॾेखारे रहिया आहियूं। वलारियल कश्मीर जे तकरारी इलाइक़े G20 कॉन्फ्रेंस आलमी कानूनन जी बनकड़ी आहे। भारत कॉन्फ्रेंस ज़रिए कश्मीरियन जे आवाज़ के दबाए नथो सघे। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जी आज़ाद कश्मीर जे गादी वारे शहर मुज़फ़राबाद में मीडिया सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त हू कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां एके जे इज़हार लाइ आज़ाद कश्मीर आयो आहे। अॼु आज़ाद कश्मीर जी पार्लियामेंट खे ख़िताब कंदो। कराची डिवीज़न समेत सजी सिंध में मकानी चूंडुनि में कामयाब नुमाइंदनि उहदनि जो हलफ़ खणी वरितो। कराची, हैदराबाद, मीरपुर, शहीद बनसीराबाद, सखर ऐं लाड़कानी डिवीज़नुनि जे 30 ज़िलनि में चूंडियल मकानी नुमाइंदनि जूं हलफ़ बरदारी तक़रीबूं मुनक़िद कयूं वियूं। कराची जे 246 यूनियन कमेटीज़ मां 239 यूसी चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं वार्ड मेंबर्स हलफ़ खयो। सूबे के ॿियनि ज़िलनि में भी म्यूनिसिपल कॉर्पोरेशन, टाउन काउंसिल, डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं यूनियन काउंसिल के काउंसलर्स, चेयरमैन ऐं वाइस चेयरमैन वार्ड नंबर लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते हलफ़ बरदारी तक़रीब थी। सखर के खानगी अस्पताल में मंकी पॉक्स जो पहिरियों शकी मरीज़ दाख़िल। डॉक्टर मौजूब शिकारपुर वासी बहराम जतोई में मंकी पॉक्स जूं अलामतूं ज़ाहिर थियूं आहिनि। मंकी पॉक्स की तस्दीक लाइ मुख़्तलिफ़ टेस्टूं कराई वयूं आहिनि, जिन जी रिपोर्ट अचण बाद तस्दीक करे सघिजे थी।
करोंडी वेझो ॻोठ कामल खंड में मुबैना तौर 5 दर्जे जी शागिर्दियाणी सायरा खंड जो घर मां गोली लॻल लाशत कोटलालू पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश तहवील में वठण बाद अस्पताल मुंतकिल कयो। लाश जो पोस्टमार्टम कराइण बाद ही जांच जो दायरो वधायो वेंदो। बख्शापुर में सूमर लाड़े वट हथियार बंदन जी पुलिस मोबाइल ते फायरिंग अहलकार शहीद। फायरिंग में वडो मुंशी मकसूद बंगलानी ऐं अहलकार अदब जखरानी शहीद। सदाम समेत ब पुलिस अहलकार जख्मी थी पिया। पुलिस मूजिब शहीदन जा मण ऐं जख्मियन खे कंदकोट अस्पताल मुंतकिल कयो वियो। गौसपुर लग इंडस हाईवे ते हथियारबंद कार ते फायरिंग करे 2 ॼणनि खे अगवा करे विया। कार सवार वाजिद ऐं वकील मज़ार गोलो मुबैना तौर अगवा। फायरिंग में औरत ऐं संदसि धीउ ज़ख्मी पिण थियूं। वाक़े बाद गोलो बिरादरी जो इंडस हाईवे ते धरणो ट्रैफिक मुअत्तल। कंबर में बे रोड वेझो ज़रई ज़मीन में नौजवान जो तशद्दुद थियल लाश हथ। नौजवान रिजवान गोपांग जो लाश हथ अचण बाद पुलिस खणाई वई। हाला में बिजली जो करंट लगण सबब नौजवान फौत थी वियो। ॻोठ वी में 35 वरियन जो निसार पुट अब्दुल हकीम सोलंगी बिजली जो करंट लगण सबब फौत थी वियो। मीरपुर बुरड़ो तालके में उरड़े जी वबा ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ लीमो घर में उरड़े विघे हिक वधिक ॿारड़ी फौत थी वई। केतिराई ॿार उरड़ी में मुब्तला। पीर जो ॻोठ वेझो 2 ॾींहं अॻु पुरस्कार नमूने गुम थी वियल 2 खुताबी नींगरनि जो पतो न पइजी सघियो। कोट मीर मोहम्मद वासी नींगर नमीर मंगणे जो ऐं अब्दुल हई मंगणे जो जे घरनि में रोज़ राड़ो वारसनि पारां SSP ऐं ॿियनि वसवारनि खे नींगरनि जी ॻोल्हा में मदद जी अपील।